उडेरलाल मां ख़बर ॾींदड़ खंडू स्टाफ का खंडू शहर ॾांहुं वेंदड़ रोड ऐं पेवर ब्लॉक जो कम नाक़िस मटीरियल इस्तेमाल करण सबबि ठहियल पेवर ब्लॉक ऐं रोड उखड़ण लॻो। टुटल रोड जे नए सिर मरम्मत ऐं रोड जो नाक़िस कम थियण खिलाफ़ ॻोठण ऐं टैक्सी रिक्शा ड्राइवरनि दाऊद संग्रासी, दाइम संग्रासी, अज़ीम सोलंकी ऐं ॿियनि पारां खंडू शहर वेंदड़ लिंक रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे इंतज़ामिया खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। मुज़ाहिरो कंदड़नि ड्राइवरनि ऐं ॻोठण जो चवणु हो त खंडू रोड स्टाफ खां खंडू शहर ॾांहुं वेंदड़ रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तबाह थियल हुयो ऐं रोड में हंधा हंधा खॾा पयल हुया। तेल गैस रॉयल्टी मां रोड मंज़ूर थियो। करोड़ रुपयनि जी लाॻत सां ठाहियल रोड ऐं पेवर ब्लॉक ठहण शर्त उखड़ी रहियो आहे ऐं रोड नाक़िस मटीरियल इस्तेमाल थियण सबबि टुटी रहियो आहे। तव्हांजे रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि समेत मटियारी ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त रोड जे कयल कम जी इंक्वायरी कराई वञे ऐं करप्शन में मुलविस ठेकेदारनि ऐं ॿिए अमले खिलाफ़ कार्रवाई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।